हिंगोर जामा ख़बर ॾींदा हलूं त हिंगोरजा जे ॻोठ मीर मोहम्मद पीरज़ादो जे रहवासियुनि सहता बिरादरी जे माण्हुनि जो बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। हिंगोरजा जे ॻोठ मीर मोहम्मद पीरज़ादो जे रहवासियुनि सहता बिरादरी जे माण्हुनि आबिद सहतो, अब्दुल लतीफ़ सहतो, सनाउल्लाह सहतो जी अॻवानी में बाअसर हमले आवर जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम लगायो त बाअसर हमले आवर जवाबदारनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांखे ॻोठ मां लॾाइण लाइ हमला कया वञनि था। अॼु बि बाअसर सतार सहतो, शहज़ादो सहतो, शाहिद सहतो ऐं इन जे साथियुनि असांजे मथां हमलो करे असांजे टिन माण्हुनि परवेज़ अहमद, पंजल सहतो, लतीफ़ सहतो खे ज़ख़्मी कयो आहे ऐं वधीक हमला करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त मुख़ालिफ़नि असांजी ओताग ते बि कब्ज़ो करे वेठा आहिनि, जंहिंजो फ़ैसिलो बि थियो आहे पर इहो मञण लाइ तयार न आहिनि। हिननि चयो त बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।